अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायराजू किचन। अॼु असां मायराजू किचन में तव्हां सां शेयर कंदासीं हिकु तमामु आसान ऐं हेल्दी लंच बॉक्स आइडिया जंहिंजो नालो आहे बटर स्लाइस एंड बॉइल्ड एग्स। सभिनि खां पहिरियां असां हिते खयो आहे हिकु अदद ब्रेड स्लाइस ऐं ब्रेड स्लाइस ते अप्लाई कंदासीं मखण तक़रीबन 1 टेबल स्पून। मखण खे छुरी जी मदद सां चङी तरह सां ब्रेड स्लाइस ते फैलायूं था ऐं हाणे ॿिन्ही हथनि जी मदद सां ब्रेड स्लाइस खे फोल्ड करे सैंडविच जी शक्ल ॾेई छॾियूं था। असांजो बटर सैंडविच तयारु आहे। बटर सैंडविच खे असां प्लेस कयूं था लंच बॉक्स में ऐं गॾु ई असां रखूं था बॉइल्ड एग्स ऐं हिन जे कॉम्बिनेशन में तव्हां ॾेई सघो था पंहिंजे ॿारनि खे कुझु फ्रूट्स जीअं त एप्पल स्लाइसिस ऐं खजूर। उमेद कयूं था तव्हांखे असांजो अॼु जो लंच बॉक्स आइडिया ज़रूरु पसंदि आयो हूंदो। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। तव्हां सां इंशाल्लाह मिलंदासीं हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।